बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। हिकिड़ी रवायत आहे त हिकिड़ी नाबीना कुराड़ी पंहिंजे जवान पुट खे इस्पताल में दाख़िल कराए ऐं हेठि वेही उन जी शफ़ा लाइ हर वक़्तु दुआ घुरंदी हुई। एतिरियूं उन दुआऊं घुरियूं जो अल्लाह जो फ़रिश्तो नाज़ुल थियो ऐं उन कुराड़ी खां पुछा कईं त अल्लाह पाक जे तरफ़ां आयो आहियां, तव्हांजी का आरज़ू आहे त उहो अल्लाह पाक पूरी करणु चाहे थो। उन कुराड़ीअ चयो त अल्लाह पाक खां इहा ई दुआ आहे त मुंहिंजो पुटु सिहतयाब थिए, इन खे वॾी हयाती हुजे। फ़रिश्तो ॾाढो हैरान थियो आहे, तुंहिंजूं अखियूं क़ीमती आहिनि, तूं पंहिंजे लाइ अखियूं बि त घुरी सघें थी। कुराड़ीअ फ़रिश्ते खे जवाबु ॾिनो त तूं इन ॻाल्हि खे न सम्झंदे, मूंखे पंहिंजे पुट लाइ सिर्फ़ु सिहतयाबी खपे, उन जे लाइ सलामती खपे, उन जे लाइ अमुन खपे ऐं उहो हिकु दुनिया में वॾो हिकिड़ो कामयाबु इंसानु थिए। अल्लाह पाक जे हुकुम सां उन जो पुटु सिहतयाब थी वियो। उन वञी कारोबार कयो, वॾो माण्हू थी वियो, शादी कई। शादी खां पोइ हिकिड़े ॾींहुं पुटु पंहिंजी माउ खे चयो, मामा हे हालवाल जेको अॼु तव्हां सां करणु थो चाहियां त मूंखे ख़बर नथी पए त तव्हां सां हालवाली जो कीअं कयां। माउ हुन खे चयो त पुटु तूं मूंखे जेको कुझु बि आहे खोले ॿुधाए। पुटु चयो त मुंहिंजी घरवारी तोसां रहणु नथी चाहे। मां इहो फ़ैसिलो कयो आहे त तव्हांखे अलॻि हिकिड़ो घरु वठी ॾियां ऐं जंहिंजो ख़र्चु पाणी बि मां ॾियां। माउ चयो त इन जी का बि ज़रूरत कोन्हे, पाड़े में मुंहिंजूं माइटियाणियूं आहिनि, उहे बि कुराड़ियूं आहिनि, त बसि उन्हनि सां मां रहां बहितरु आहे। कुराड़ी वञी उन्हनि सां रही, जेका बि ज़िंदगी उन जी गुज़रणु चाहे पई गुज़रे पई। नाबीना जी कहिड़ी ज़िंदगी हूंदी आहे। हिकिड़े ॾींहुं वरी उहो साॻियो फ़रिश्तो नमूदार थियो। कुराड़ी खे चयईं त मां तोखे पहिरियां बि चयो हुयो त तूं पंहिंजे लाइ अखियूं घुर, हाणे पछताएं थी न। मां चयो त मूंखे कॾहिं न पछताव थियो आहे, न मूंखे कॾहिं इन जी घुर्ज थी आहे त मां पंहिंजूं अखियूं घुरां ऐं पुट जे लाइ सिहतयाबी न घुरां। मूंखे अॼु बि पंहिंजो पुटु पंहिंजे अखियुनि खां वधीक अज़ीज़ आहे। फ़रिश्ते चयो त अॼु त मुंहिंजी दिलि चवे थी त तूं पंहिंजे लाइ अखियूं ई घुरंदीअ। कुराड़ी मुस्कुराए चयो त अॼु बि मूंखे पंहिंजे अखियुनि जी ज़रूरत न आहे। चई छो, जेका नुंहुं आहे अल्लाह पाक उन खे सुठो इंसानु करे, सम्झदार करे त जीअं मुंहिंजे पुट जो ख़्यालु रखे, छो जो मुंहिंजे पुट जो ख़्यालु करण वारो उते हाणे उनजी माउ कोन्हे। फ़रिश्तो ॾाढो हैरान थियो। फ़रिश्तो चयो त तूं अञा बि पंहिंजे पुट जे लाइ दुआ थी घुरे ऐं जंहिं तोखे घरां कढियो ऐं नाबीना जे हूंदे बि तूं पराए दर ते टिकी पई आहे। कुराड़ी चयो त तूं इन ॻाल्हि खे न सम्झंदे, मां अॼु बि साॻे पंहिंजे पेर ते बीठी आहियां त अल्लाह पाक मुंहिंजे नुंहं खे हिकु सुठी घरवारी साबित करे, सुठी औरत साबित करे, जो मुंहिंजे पुट जो ख़्यालु करे, छो जो मुंहिंजे पुट जे ख़्यालु करण वारो हाणे उन घर में माउ कोन्हे। दोस्तो, हिन सॼी कहाणी मां इहो ई असांखे हिकिड़ो वॾो सबक़ु थो मिले त माउ खां वधीक को बि रिश्तो कोन्हे। हर ॾुखे मंज़िल में जेको औलाद जो साथ माउ थी ॾिए त शायदि अहिड़ो को बि रिश्तो कोन्हे। तव्हां कोशिशि कंदा कयो त पंहिंजे अमिड़नि जो, पंहिंजे माइरुनि जो ख़्यालु कयो ऐं पंहिंजी घरवारी जे करे पंहिंजे माउ खे अलॻि न कयो, छो जो अहिड़ो रिश्तो ज़मीन ते वरी ॿियो तव्हांखे कोन मिलंदो। अल्लाह पाक सभिनी माइरुनि खे सिहत तंदुरुस्ती अता फ़रमाए। जेके बि जान छॾे वियूं आहिनि अमड़ियूं, त अल्लाह पाक उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए, छो जो क़यामत जे ॾींहुं बि शफ़ाअत जो ज़रियो बि माउ बणंदी। अगरि मुंहिंजो पैगाम तव्हांखे सुठो लॻे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।